शाहपुर चाकर में सिंधी अदबी संगत पारा भलोड़ शायर अदीब हुजूर बख्श रिंद सुरीले रागी अब्बास फ़कीर सां सरही सांझ मल्हाई वई जॾहिं त सांस पारा हकीर हुजूर बख्श रिंद अब्बास फ़कीर के भलोड़ शायर सुरीले रागी के मजता तौर एवार्ड पिणु ॾिना विया। तकरीब के ख़िताब कंदे आजिज़ दामरा चयो त जेके जंगियूं हथियारनि बमनि बारूद सां नथियूं कटे सघजनि उहे शाइरी फ़न मौसीक़ी गायकी अवामी ख़िदमतुनि वसीले खटे सघजनि थियूं। उन चयो त फ़कीर हुजूर बख्श रिंद जी शाइरी में रुठल महबूब के परचाइण जो ॾांव समायल आहे। हू नफ़रतुनि जो न पर मोहबतुनि जो शाइर आहे। मंझंदि शाइरी अदब सां ज़ौक़ वारी अणिटड़ नंढनि खां मौजूदु आहे। आजिज़ दामरा चयो त फ़कीर हुजूर बख्श रिंद जे शाइरी मां धरती इंसानियत सां ॻंढापे मोहबत वारी ख़ुशबू ईंदी आहे। आबदा चन्ना चयो त फ़कीर हुजूर बख्श रिंद हारिन संदनि औलाद के इल्म जी रोशनी सां सिंगारण तालीम ॾियारण जे लाइ ॻोठनि में स्कूल खोलाए ॾिना आहिनि। हू दोस्त सहब बर्दाश्त वफ़ाक़ जो सिंबल शाइर समाजी अॻवान आहे। उन मौक़े ते रागी अब्बास फ़कीर पिणु वीचार वंडिया सांस जा थोरा बणिया जिन खे मान मंशा ॾिनी। सिंधी अदबी संगत पारां मल्हायल हिन सरही सांझ के जे मौक़े ते सुरीली नौजवान रागी अब्बास फ़कीर हुजूर बख्श रिंद उस्ताद बुखारी आकाश अंसारी रियाज़ टाकिरी शेख अयाज़ ॿियनि शाइरनि जी शाइरी ते मुश्तमिल कलाम ॿुधाए राति देर ताईं महफ़िल खे झूमाए छॾियो। उन मौक़े ते सांस पारां मञता तौर हुजूर बख्श रिंद अब्बास फ़कीर खे शील्डूं एवार्ड पिणु ॾिना विया।